असां भी यासीन शरीफ इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं उन्हनि जे साथियुनि कैदियुनि असीरान करबला जे ईसाले सवाब जे लाइ पढ़ंदासीं यासीन शरीफ। बस बाक़ी ये फालतू ॻाल्हियूं फुज़ूल बक बक न खपे। क़ुरान करीम जी तिलावत कंदासीं। हिकु भेरो जेको यासीन शरीफ पढ़ंदो आहे उनखे 10 क़ुरान पाक पढ़ण जो सवाब मिलंदो आहे। उन जी यादि में इहो छो न कयूं जिन जे सरे मुबारक नेज़े ते बि क़ुरान पढ़ी ॿुधायो। क़ुरान हिननि जे नाना जान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते नाज़िल थियो। नियत करियो यासीन शरीफ जी। सद करोड़ मरहबा। योम शहादत 10 मुहर्रम ते थी आशूरा जे ॾींहुं। हिकु त इन जी निस्बत सां अल्लाह तौफ़ीक़ ॾे त 10 भेरा पढ़ो। ॿियो असांजे आका इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी बवक़्त शहादत उम्र शरीफ 56 साल हुई। 56 भेरा पढ़ो। अञा अॻिते वधणो आहे त ही दर्दनाक वाक़िए करबला 61 हिजरी ते थियो। इन जी निस्बत सां एतिरा भेरा पढ़ो। अञा अॻिते वधणो आहे त 72 भेरा पढ़ो। ईअं जेतिरो मिठाण विझंदो ओतिरो मिठो वधंदो।